अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे खानवाण में खबर ॾींदा हलूं त ॻोठ मोहम्मद खान क़लौड़ो जे ॻोठाण खानवाण पुलिस ऐं बााثर वॾेरे खिलाफ प्रेस क्लब खानवाण अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो धरनो मुज़ाहिरे खे प्राइमरी उस्ताद अमानुल्लाह क़लौड़ो, मोहम्मद अवैस क़लौड़ो, अकबर अली क़लौड़ो, ताज मोहम्मद क़लौड़ो ऐं ॿियनि प्रेस क्लब खानवाण अॻियां एहतजाजी मुज़ाहिरे जे अॻवाननि ख़िताब कंदे चयो त खानवाण पुलिस जो अॻूणे SHO अब्दुल क़यूम कीरियो, ASI नूर मोहम्मद शर, बााثर वॾेरे, UC चेयरमैन देहात जे अकरम क़लौड़े जे चर्च ते असां ग़रीब ॻोठाणनि खिलाफ कूड़ा केस करे रण बारे ॾिनो आहे ऐं इंटर जे शागिर्द सदाम क़लौड़ो खे गुम करे छॾियो आहे। अॻवाननि वधीक चयो त ज़ुल्म जी हद थी वई आहे। वोट बि PP खे ॾिनो आहे, लेकिन खानवाण पुलिस असां ग़रीबनि मिस्किननि ते कूड़ा केस करे असांजे इंटर जे शागिर्द सदाम खे गुम करे छॾियो आहे। शक आहे त शागिर्द सदाम क़लौड़ो खे हाफ फ्राई या फुल फ्राई करे छॾनि। अॻवाननि वधीक चयो त शागिर्द सदाम खे बाज़ियाब करे कूड़ा केस ख़तम करे वॾेरे मां तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।